नाज़िर मीरपुर माथेलो में व्याजखोरन खिलाफ भिटाई चौक ते मुतासरन एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। उन हवाले से रिसोदा कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असी मीरपुर माथेलो भिटाई चौक ते मौजूद आहियूं। हिते मुतासरीन व्याजखोरन के खिलाफ एहतजाजी बुख हड़ताल अलामती बुख हड़ताल ते हिते मौजूद आहिनि। अचो त मुतासरीन को पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे। कोराई वॾो व्याजखोर आहे। मीरपुर माथेले जो वॾो हिकिड़ो क्रिमिनल माण्हू बि आहे। ग़रीबनि खे जेको आहे त व्याज ते पैसा ॾेई करे उन्हनि खे फसायो अथईं। 2016 खां वठी अंडर टार्चर कंदो आयो आहे ऐं बासरनि जे ज़ोर ते हिन खे फुरींदो रहियो आहे, लुटींदो रहियो आहे। जंहिंमें हिननि जूं ज़मीनूं हुयूं, जेके प्लाट हुया, उहे बि ज़ब्त करे चुको आहे। उहे बि पंहिंजे नाले ते कराए वियो आहे गन पॉइंट जे ज़ोर ते। ऐं उन खां बाद में चए थो त अञा बि मुंहिंजो व्याज आहे। ऐं ॿियो बि हिन खे गन पॉइंट ते जेको आहे स्टाम्प वठी चुको आहे त जंहिं घर में हिन वक़्तु रहनि पिया ही ग़रीब, उन्हनि जो बि जेको आहे त चए थो त इहा जॻह बि ख़ाली कयो ऐं इन जो खातो बि ॾियो, जे न तव्हांखे मारे छॾींदा। विसवा आया मंगरे पंप ते माखो ज़ोरी वठी वियो। उन्हनि खां असां चयो वठो बाबा जान छॾियो असांजी, इहा जॻह ख़ाली कयो, न त तोखे मौतमार धमकियूं ॾींदासीं। असांखे 3 ॾींहं थी विया आहिनि एहतजाज में वेठा आहियूं। असांखो पुछण वारो कोई बि न आहे। हितां जा चूंडल नुमाइंदा आहिनि या को बि असांखो पुछण न आयो आहे। अपील आहे SSP घोटकी असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। यासीन कोराई और बिरादरी के ब्लैकमेल कयूं। 3 लाख रुपया ॾेई करे 20 लखनि जो प्लाट ते बि कब्ज़ो करे ऐं अञा बि 23 लख ऐं ओट बिरादरी ॾे कढियूं वेठा। असां पार्टी शहीद भुट्टो हिन जी मज़म्मत करूं था। असां हिननि सां साथ बि ॾींदासीं ओट बिरादरी सां ऐं इंशाअल्लाह ताला ऐं बुख हड़ताल जो दायरो बि वधाईंदासीं। अब असां यासीन कोराई असां सां ज़ुल्म कयो आहे, न कयो। असां व्याज ते ॾेई खाई वियो आहे, न कयो। घर में अची पवंदो आहे राति जो, कॾहिं पुलिस आई आहे, कॾहिं पाण आयो आहे। असां सां वॾो न कम जे बचड़ा बुख ते वेठा आहिनि। असांजो इंसाफ़ खपे। इन ते नाजाइज़ी थींदी पई आहे। असल पुलिस ईंदी पई आहे, नाजाइज़ी ॾाढी थींदी पई आहे बचड़नि सां। जी मुतासरीन बुख हड़ताल ते हिननि जो चवणु हुयो त असां सां नाजाइज़ी कई आहे। यासीन कुराई नाले शख़्स जेको 3 लाख रुपया जा मोटरसाइकिल ॾेई करे 23 लाख रुपया भराए चुको आहे। हिननि जो SSP घोटकी IG सिंध खां हिकिड़ो मुतालबो हुयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं गॾोगॾु हिननि जो इहो बि चवणु हुयो त असां 3 ॾींहं खां सरापा एहतजाज बणियल आहियूं, मगर हितां जो को चूंडियल नुमाइंदो, को अमलदार, को हुकूमती माण्हू असां वटि न पहुतो आहे। असांखे इंसाफ़ खपे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर माथेरो।